जी नाज़रीन, खानपुर मां ख़बर शेयर कंदा हलूं। खानपुर जो कच्चो क़बीलाई तकरारनि जे वर्स चढ़ियल अतराणी ऐं कमालाणी जतों जे धुरनि जो पुराणो कारें तकरार ॿीहर भड़की थियो। कमालाड़ी धुर जे हथियारबंदनि फायरिंग करे रहम अली अतराणी जतोईअ खे क़तल करे छॾियो। जवाबी हमलो कंदे अतराणी जतोइन फायरिंग करे कमालाणी जतोइन जे 3 ॼणनि साईंदाद कमालाणी, सोनारो कमालाणी, मेहार कमालाणी जतोई खे क़तल करे छॾियो। धुरियूं केतिरनि कलाकनि ताईं हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कंदा रहिया, जंहिं सबबु इलाइक़ो जंग जो मैदान बणियल रहियो। इलाइक़े में ॾहका पकड़ियल रहियो। वाज़े रहे त धुरियुनि में कुझु महीना अॻु 40 खां वधीक खूननि जो फ़ैसिलो पिणु थियल हो, जंहिं ते अमल न थियण सबबु तकरारनि ॿीहर कर खंयो आहे ऐं वधीक जानी नुक़सान थी रहियो आहे। शिकारपुर पुलिस मूजिबि पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पोस्टमार्टम कराए वारसनि हवाले कया विया आहिनि। पुलिस पिकेट क़ाइमु करे फायरिंग बंदि कराई आहे। मारिजी वियल रहम अली अतराणी जतोई ऐं साईंदाद कमालाणी जतोई केसनि में पुलिस खे घुरबल हुआ ऐं ॾोहारी हुआ। पुलिस जी रिट क़ाइमु कई वेंदी, कंहिंखे बि कानून हथ खणण में न ॾिनो वेंदो, इहो चवणु आहे शिकारपुर पुलिस जो। जॾहिं त अतराणी धुर पारां कमालाणी जतोइन जे क़तल बैदि सोशल मीडिया ते वीडियो वायरल कंदे कमालाणी जतोइन जे 3 ॼणनि खे क़तल करण जो एतिराफ़ करे रहिया आहिनि ऐं चैलेंज पिणु करे रहिया आहिनि। रिपोर्ट बहादुर अली बुर्ड़ो, खानपुर न्यूज़।